नाज़रीन सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन ठारुशा में शिवा इंग्लिश ग्रामर हाई स्कूल जी साल 2020-21 में पास थींदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम विराया विया। शिवा इंग्लिश ग्रामर हाई स्कूल के प्रिंसिपल शाहिद हुसैन तीमड़ो की निगरानी हेठ बाबर मैरिज हॉल में 11 एनुअल प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी जो प्रोग्राम मुनक़द किया वियो। प्रोग्राम में अॻूणे चेयरमैन ठारुशा अली खान आलमानी मेहमान ख़ास तौर शिरकत कई। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर अल्हा डिनो जी खबरों मूजिब प्रोग्राम में शिवा इंग्लिश ग्रामर हाई स्कूल के उस्तादन साधुराम राजा फैसल सूमरो सागर राई बख्तली बुर्डो शकील अहमद उजण ऐं स्कूल में तालीम वठंदड़ ॿारनि जे वालिदिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते केजी नर्सरी क्लास खां वठी मैट्रिक ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ टैबलोस पेश करे तकरीरूं कई वयूं। स्कूल इंतज़ामिया तरफ़ां पोज़ीशन खणंदड़ 180 ॿारनि जे अॻवानी में चेयरमैन अली खान आलमानी तरफ़ां इनामी शील्डूं ऐं ॿिया इनाम ॾिना विया, जॾहिं त आयल महिमाननि ऐं वालिदिन शिवा इंग्लिश ग्रामर स्कूल जे बहितरीन तालीमी निज़ाम खे सारायो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।